टंडो गुलाम अली में टाउन कमेटी ऐं सिटीज़न्स फोरम पारां तइलीमी सक़ाफ़ती मेड़ाको कोठायो वियो। रिपोर्ट कर रहियो आहे माशूक अली कोराई। टाउन कमेटी टंडो गुलाम अली में इल्म दोस्त सीनियर सेनेटर्स फोरम टंडो गुलाम अली तरफ़ां एक सक़ाफ़ती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें नाले वारे प्रोफेसरनि ऐं उस्तादनि ख़िताब कयो। नाले वारे रागी वकार मल्हा पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद वसूल कयो। मेड़ाके में शरीक प्रोफेसरनि ऐं उस्तादनि शेरिन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा जेके कुझु रिटायर्ड उस्ताद कुझु रिटायर्ड मुलाज़मीन आहिनि उन्हनि इल्मी जागरता जे लाइ शहर वारनि जे लाइ प्रोग्राम कयो आहे। उहो आउं सम्झां थो वक़्त जी अहम ज़रूरत आहे। को नुक़सानु थियो आहे ख़ासि करे कोरोना जे ॾींहंनि में स्टूडेंट्स जो उन खे कंपनसेट कयो वञे त जीअं एजुकेशन ॿारनि जी जेका आहे उहा वापसि उन सुठी नहज ते पुॼी वञे हली। इन जे लाइ हिननि माण्हुनि जी जेका एफर्ट आहे उन काफ़ी एप्रिशिएबल आहे, साराह जोगी आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहिया त आउं सम्झां थो इनशाअल्लाह असांजे माण्हुनि मंझि हिकिड़ी शऊर जाॻंदो, हिकिड़ी जागरता ईंदी। तालीम सक़ाफ़ती मेड़ाके जे बारे में जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि तमामु बहितरीनु ॻाल्हियूं थियूं आहिनि। असांखे तमामु ख़ुशी थी आहे। असीं टंडो गुलाम अली शहरवासी जेके तमामु ख़ुशि नसीब आहियूं जो असां वटि वॾा मुक़रर आया। अहिड़ा फंक्शन ऐं थियण खपनि अहिड़ा इनशाअल्लाह। ऐं ॿियो त इल्मु जेको आहे सो उनखे हमेशह तरजीह ॾियणु खपे हर शइ मथां, छो जो इल्म जे बग़ैर माण्हू अंधो आहे ऐं पंहिंजे ॿारनि खे इल्म जी पोइ लॻाइनि ताकी उहे दुनिया में कामयाबु थियनि, नालो रोशन करनि। जेके ॿार ग़रीब हुजनि उनखे टाउन कमेटी वारा टंडो गुलाम अली तरफ़ खां उन्हनि खे स्कॉलरशिप ॾिनी वञे ऐं उन्हनि खे जेको आहे सो आला तालीम लाइ जेको आहे सो हितां टाउन कमेटी में डोनेट कयो वञे जीअं हू आला तालीम हासिलु करे सघनि। जीअं त अवां तइलीमी सक़ाफ़ती मेड़ाके में शरीक प्रोफेसरनि ऐं उस्तादनि ऐं शेहरिन जा अहवाल ॿुधा। उन्हनि जो चवणु हो त पंहिंजे औलाद खे तइलीम ॾियारियो, पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर कयो। कैमरामैन नूर हसन पंवर सां गॾु माशूक अली कोराई, आवाज़ टीवी न्यूज़ टंडो गुलाम अली।